अस्सलाम वालेकुम। उम्मीद थो कयां तव्हां तमामु ख़ुशि ऐं आबाद हूंदव ऐं तव्हांजा रोज़ा तमामु बहितरीनु गुज़रंदा हूंदा। की ॻाल्हि कजे त हर मुआशरे में असांजी लाइफ में को न को असांजी दोस्ती में को मिटनि माइटनि में उभरंदो आहे जेको कामयाबु थींदो आहे। त उन मुआशरे में उन सोसाइटी में ॿिनि क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि। हिकु माण्हू हूंदो आहे उन जेको उभरंदड़ माण्हू खे ॾिसी करे साड़ो साड़ो थी वेंदो आहे, ॾाढो जेलस थी वेंदो आहे त अॻिते कीअं वधियो, छाजे करे वधियो, हल त हुनजा पेर कटियो। ॿियो हूंदो आहे त उन माण्हू खे जेको उभरंदड़ माण्हू आहे, जेको कामयाबु थियो आहे, त उनखे ॾिसी करे पाण में सोचींदो आहे त मां छा कयां, अहिड़ी मूं में कहिड़ी वीकनेस पॉइंट आहे जो मां इहो नथो थी सघां, मूंखे बि कुझु करणु घुरिजे। त छा मां नथो थी सघां ईअं? हू माण्हू आहे, मां बि माण्हू आहे, लेकिन हुन महिनत कई आहे त मूंखे बि महिनत करणु घुरिजे। मूंखे बि इहो सोचणु घुरिजे त मूं में अहिड़ी कहिड़ी वीकनेस पॉइंट आहे या मां पाण में अहिड़ी कहिड़ी इम्प्रूवमेंट आणियां जो मां उन खां वधीक थी सघां। तंहिंजे करे ॿिनि कैटेगरियुनि मां असांखे हिकु कैटेगरी खे साइड करणु घुरिजे जेकी साड़ साड़ी हूंदी आहे, जेकी जेलसी रखंदी आहे। हमेशह पाण में असां कोशिशि कयूं वधि खां वधीक स्किल्स डेवलप कयूं, वधि खां वधीक पाण खे होशियारु रखूं त जीअं असां बि अॻिते वधी सघूं। तंहिंजे करे हमेशह तंहिंजे करे मां इहो ई चवंदो आहियां, ख़ुशि रहो, आबाद रहो, कंहिंखे तंग न कंदा कयो। अल्लाह हाफ़िज़।